अस्सलामुअलैकुम नाज़रीन, जीजलमा न्यूज़ में खुशामदीद। तव्हांखे ताज़ा तरीन सूरत हाल का अपडेट कंदा हलूं। सां गॾु मोहम्मद उस्मान रूंजे जी रिपोर्ट के मुताबिक डिस्ट्रिक्ट काउंसिल ऑफिस लॻ ब्रोई बिरादरी जे घरनि खे बाहि, 10 खां मथे कखावा घर सड़ी रख थी विया। किचरे मां ओचितो बाहि लॻण करे कखावा घर सड़ी रख थी विया। मुतासिरीन में मोहम्मद रोही, अलादीन, करीम बख्श, अमीर बख्श, अब्दुल रहमान, मंजूर, अकबर ब्रोही, इनायत ऐं ॿियनि जा घर सड़ी रख थी विया। बाहि जो इत्तला मिलण ते फायर ब्रिगेड पहुती, जेसि ताईं अलाह तड़ सड़ी रख थी वियो। मुतासिरीन ख़ानदान खुलियल आसमान हेठां वेठल आहिनि। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसंदा रहो जीजलमा न्यूज़.tv।